पीपल्स पार्टी जी न सिर्फ हिन ताक़त है पर पूरे ज़िले शिकाप में इंशाल्लाह फतेह पीपल्स पार्टी जी थींदी ऐं हिते भी अॻे खां वधीक मज़बूती सां जेके पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि पीपल्स पार्टी जा दोस्त आहिनि हिमायती आहिनि उहे इंशाल्लाह फतेह कराईंदा। अच्छा जी तव्हांखे टिकट न मिली सघी छा मतिलबु मथे पीपल्स पार्टी तरफ़ां तव्हांखे एज ए सेनेटर तौर असां पीपल्स पार्टी जा वर्कर आहियूं जॾहिं पीपल्स पार्टी सम्झो असांखे टिकट बि ॾिनऊं MNA भी कयूं फेडरल मिनिस्टर भी कयूं जॾहिं अॻिते जेको पीपल्स पार्टी डिसाइड कंदी आहिनि असां हुन फ़ैसिले सां इलेक्शन जे हवाले सां कुझु कयास आ रहियूं तव्हां सम्झो था त 8 फरवरी जी जनरल इलेक्शन थींदी हिन महिल ताईं उम्मीद भी कयूं था ऐं नज़र भी अचे थो इलेक्शन मुखालफ़न जो चवणो आहे त पीपल्स पार्टी में वॾो जेको आहे बरदुर थी वई आहे वॾा तज़ाद पइजी विया आहिनि मूंखे त कोई नज़र नथा अचनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु नाराज़गियूं हर जाइ ते हूंदियूं आहिनि पर कोई अहिड़ो तज़ाद त कोन्हे। अच्छा ॾिसो पिया त शिकारपुर में पीपल्स पार्टी जा जेके बि कैंडिडेट आहिनि उनजी केतिरी जेको आहे परियां तक ते ॿुधूं था ऐं हिन तक ते वॾो मुक़ाबिलो आहे मुक़ाबिलो पीपल्स पार्टी सां किथे बि कोन्हे डिस्ट्रिक्ट शिकारपुर में पीपल्स पार्टी जी फतेह थींदी इंशाल्लाह। ॾिसो तव्हां वीक नथा सम्झी सघो बाक़ी असां जेको वर्करनि में जोश ॾिसूं था ऐं सपोर्टर तव्हांजो फ्यूचर प्लान छा हूंदो पंहिंजे लाइ छा जे लाइ पॉलिटिक्स लाइ असां पीपल्स पार्टी सां गॾु इंशाल्लाह रहंदासीं।